अस्सलाम दोस्तों, शायद खुश व्लॉग यूट्यूब चैनल में सभी दोस्तों के बालिकार आज रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबेरी जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा दोस्तों। तव्हां ॾिठो पंजाबी ड्रामो कीअं धमाके सां हली रहियो आहे। कॾहिं कहिड़ी कहाणी त कॾहिं कहिड़ी कहाणी, कॾहिं छा अचे थो त कॾहिं चाकर खान सां हिक ॿिए जे ख़िलाफ़ आहिनि त कॾहिं ठहिया पिया आहिनि, कॾहिं रुंडो ठहियो पियो आहे त कॾहिं रुंडो ख़िलाफ़ आहे, कॾहिं कंहिंसां त कॾहिं कंहिंसां ठहियो पियो आहे। अहिड़े हिसाब सां थोरो रुंडे जो विच में 2-3 किस्तनि में मुराद डाउन थी वियो हुयो शैतानी वारो, वरी हाणे उन शैतानगिरी कई आहे। हाणे तव्हां ॾिसो था त हू चाकर सावल खे जवाबु ॾिनो वेठो आहे सोने जे रिश्ते जे लाइ ऐं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शेर वारनि सां हा मिलाए वेठो आहे पैसा खाई करे। अहिड़े हिसाब सां अचण वारा एपिसोड सभु धमाकेदार थियण वारा आहिनि। इनमें तव्हांखे सुठा सुठा सीन ॾिसण वटां मिलंदा। चाकर ऐं सावल जो पाण में छटरी जो आंकड़ो बि ॾिसण वटां तव्हांखे मिलंदो। अकबर खान बि इन विच में वार करे वेंदो जॾहिं उनखे मौक़ो मिलियो। त वीडियो पोइ पुॼाणी त असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। मौला तव्हां ख़ुशि रखे। अल्लाह हाफ़िज़।